नासिम बदीन जे NA 223 ते GD उम्मीदवार जुल्फिकार मिर्ज़ा ऐं फहमीदा मिर्ज़ा जा फारम रद्द कया विया आहिनि। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे दीदार मलाजी। दीदार, वधीक तफ़सील आहिनि? जी, बदीन NA 223 ते GD अगवान डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा, डॉक्टर जुल्फिकार मिर्ज़ा ऐं एहसान मिर्ज़ा जा नॉमिनेशन फारम रद्द कया विया आहिनि। जॾहिं त स्टेट बैंक तरफ़ां सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल करण खां पोइ सिंध हाई कोर्ट अहिड़ो फ़ैसिलो ॿुधायो हो त 33 करोड़ रुपयनि जा कर्ज़ी आहिनि। अहिड़े फ़ैसिले अचण खां पोइ आरोज़ बदीन तरफ़ां संदन NA 223 बदीन ते फारम रद्द कया विया आहिनि। जॾहिं त अॻु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार NA 223 जी हाजी रसूल बख्श जांजो बि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुतालबो कयो हो त हू डिफॉल्टर आहिनि, हिननि जा फारम रद्द कया वञनि। जी दीदार, तफ़सील का आगाह करण जे लाइ अवां जी महिरबानी।